स्पेस जे बारे में ॼाणण जो पहिरियों ख़्याल यूनानियुनि खे आयो। उहे सितारनि खे ॾिसी सितारनि मां मुख़्तलिफ़ शेप्स ठाहींदा हुआ। उहे ॾिसंदा हुआ त कुझु सितारा तमामु घणा रोशन आहिनि ऐं कुझु वरी डिम आहिनि। पर उन्हनि खे हिकिड़ी शइ ॾाढो हैरान ऐं परेशान कयो। उन्हनि ॾिठो त कुझु अहिड़ा सितारा आहिनि जेके कुझु देरि ताईं त हिकु जॻह ते था बीहनि, पर उन खां पोइ ॿी जॻह ते हलिया था वञनि। इन करे उन जो नालो उन्हनि वंडरिंग स्टार्स रखियो, यानी अहिड़ा सितारा जेके हिकु जॻह ते न बीहंदा हुजनि। अॻिते हली उन्हनि सोचियो त काई अहिड़ी शइ हुजे जेका परे वारनि शयुनि खे वेझो करे ॾेखारे, त जीअं असीं खिला जे बारे में ॼाणे सघूं। हलंदे हलंदे हिकु अहिड़ो वक़्तु आयो जॾहिं टेलीस्कोप ईजाद थी। टेलीस्कोप यूनानियुनि खां 1000 साल बाद में ठही। टेलीस्कोप पहिरियों दफ़ो 1610 में गैलीलियो ईजाद कई। असांजी खिला जे अंदरि सयारा आहिनि, सितारा आहिनि, ब्लैक होल्स आहिनि, गैलेक्सीज़ आहिनि, मिल्की वेज़ आहिनि ऐं अॼु जी साइंस त ॿियनि सयारनि ते ज़िंदगीअ जी मुमकिनात थी ॻोल्हे। साइंस जी स्पेस जे हवाले खां एॾी वॾी तरक़ी जेका अॼु आहे, छा 100 साल अॻु बि इहा तरक़ी इन ई मक़ाम ते हुई? बिल्कुलु बि न। पुराणे वक़्त में स्पेस या ॿियनि सयारनि खे ॾिसणु मुमकिन न हो। यकीनन ज़मीन खां खिला ताईं एॾो वॾो सफ़र अगरि मुमकिन थियो आहे त इन जो पहिरियों ॾाको टेलीस्कोप आहे। असल में टेलीस्कोप आहे छा? हिकु अहिड़ो औज़ार जेको परे वारनि शयुनि खे ऑब्ज़र्व करण में कमु अचे, तंहिंखे टेलीस्कोप थो चइजे। अॼु असीं पढ़ंदासीं त टेलीस्कोप कीअं कमु करे थी ऐं आख़िर कहिड़ी ज़रूरत पई जो टेलीस्कोप खे अपडेट करणो पियो। अचो त टेलीस्कोप जी बनावट खे पढ़ूं। मां आहियां आलिश पतायर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। टेलीस्कोप जा 2 बुनियादी क़िस्म आहिनि, हिकु रिफ्रैक्टिंग टेलीस्कोप ऐं ॿियो रिफ्लेक्टिंग टेलीस्कोप। रिफ्रैक्टिंग टेलीस्कोप जे अंदरि हिकु वॾो ट्यूब हूंदो आहे जंहिंमें अॻियां ऐं पोयां 2 लेंसिस लॻल हूंदा आहिनि। उन्हनि मां पहिरें लेंस जो नालो ऑब्जेक्टिव लेंस ऐं ॿिए जो नालो आईपीस आहे। ऑब्जेक्टिव लेंस साइज़ में तमामु वॾो रखियो वेंदो आहे, छो त अगरि उहो साइज़ में वॾो हूंदो त उन में वधीक लाइट रेस ईंदियूं ऐं अगरि लाइट रेस घणियूं ईंदियूं त तस्वीर बि चिटी नज़र ईंदी, ऐं अगरि उहो साइज़ में नंढो हूंदो त उन में लाइट रेस घटि पवंदियूं ऐं इमेज बि ब्राइट नज़र न ईंदी। ऑब्जेक्टिव लेंस परे वारनि ऑब्जेक्ट्स जीअं सयारनि या सितारनि जी रोशनीअ खे हिकु पॉइंट ते अची बीहारींदो आहे, जितां असीं आईपीस जे ज़रिए ऑब्जेक्ट खे सही नमूने सां ॾिसी सघंदा आहियूं। उन खां बाद में अची वञे थो रिफ्लेक्टिंग टेलीस्कोप। रिफ्लेक्टिंग टेलीस्कोप जे अंदरि कॉन्केव मिरर हूंदो आहे, जेको साइज़ में वॾो हूंदो आहे त जीअं वधीक लाइट रेज़ अचनि ऐं तस्वीर चिटी नज़र अचे। रिफ्लेक्टिंग टेलीस्कोप रिफ्रैक्टिंग टेलीस्कोप खां वॾी ठाहे सघिजे थी त जीअं चिटी ऐं बहितर तस्वीर नज़र अचे। हिननि टेलीस्कोप्स में हिकु नुक़सानु हुयो, उहो इहो हुयो त जॾहिं डिम रोशनीअ वारनि सितारनि मां रोशनी असांजे एटमॉस्फेयर मां गुज़री अचे पई त तस्वीरूं क्लियर न पयूं नज़र अचनि। इन मसइले खे हल करण जे लाइ टेलीस्कोप्स खिला में मोकिलियूं वयूं। हबल स्पेस टेलीस्कोप पहिरीं टेलीस्कोप हुई जेका 1990 में पहिरियों दफ़ो खिला में मोकिली वई हुई। इहा ज़मीन खां 600 किलोमीटर मथे वञी चकर लॻाए थी ऐं करोड़े किलोमीटर परे वारनि गैलेक्सीज़ जूं तस्वीरूं चिटियूं मोकिले थी। अहिड़ियूं वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल सिंधी थॉट्स ऐं फेसबुक पेज सिंधी थॉट्स खे ज़रूरु विज़िट कंदा ऐं हिन पैगाम खे वधि खां वधि शेयर कंदा।